उडेरलाल मां ख़बर ॾींदा हलो त मटियारी ज़िले जे साफ़िन पारां बीमारी में मुब्तला उडेरलाल जे साफ़ी शाहिद हुसैन कासकेली जो फौरी तौर ते सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो मुतालबो कयो आहे। बिरशा मटियारी न्यू सैदाबाद उडेरलाल खंडू ऐं खैबर जे सहाफ़ियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल 10 ॾींहनि खां सीनियर सहाफ़ी शाहिद हुसैन कासकेली ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहे, मगर हिन वक़्त ताईं कंहिं बि बीमार सहाफ़ी जी का सार न लधी आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमती ज़िम्मेवारनि बीमार सहाफ़ी शाहिद कासकेली जे का मदद न कई आहे, जॾहिं त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा मरकज़ी अॻवान ख़ालिद अहमद कोकर ऐं लाला रहमान समूह अस्पताल में ज़ेर इलाज सहाफ़ी वटि पहुता आहिनि ऐं इलाज में हर मुमकिन सहकार जो यकीन ॾियारे डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। बाक़ी चूंडियल नुमाइंदा का सार लहण लाइ तयार न आहिनि। सहाफ़िन रजब बोज़दार, मुमताज़ बलाल, हाफ़िज़ इम्तियाज़ चन्ना, सजाद मेमुण ऐं ॿियनि जो चवणु आहे त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻवाननि जा थोराइता आहियूं जिन बीमार सहाफ़ी जे सार लधी आहे। असांजो चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो आहे त मटियारी जे सीनियर सहाफ़ी शाहिद हुसैन कासकेली जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए इन जी हयाती बचाई वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।